बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर क़ालोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख़्शुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां सभिनी प्यारनि ॿारनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जे सब्जेक्ट साइंस पढ़ंदासीं, जंहिंजो टॉपिक आहे हाँज़मे जा मरहला। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां हाँज़मे जे बारे में पढ़ी आयासीं। अहिड़ो अमल जंहिंमें खाधे खे नंढे ज़रड़नि में तक़सीम करे बदन जे ॿियनि हिसनि ताईं पहुचाइजे ऐं खाधे जे ज़रड़े मां बेशुमार क़ीमती शयूं यानी कीमयाई शयुनि खे जज़ब कजे, त अहिड़े अमल खे असीं छा चवंदासीं? हाँज़मे जो अमल। प्यारा ॿारो, हाणे असां हाँज़मे जेकॾहिं कंहिं बि खाधे खे हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं पहुचणो आहे त उन में कुझु मरहला मौजूदु हूंदा आहिनि ऐं हर हिकु खाधे जे नंढे ज़रड़े खे हर हिकु मरहले मां छा थियणो आहे, गुज़रणो आहे। सभ खां पहिरियां असां पढ़ंदासीं त हाँज़मे जा केतिरा मरहला आहिनि। हे चए थो हाँज़मे जा 5 मरहला आहिनि। हाँज़मे जा घणा मरहला आहिनि? टोटल 5 मरहला आहिनि। सभ खां पहिरियों जेको मरहलो आहे उन खे असीं चवंदासीं खाधो खाइणु। ॿिए मरहले खे चवंदासीं असां हाँज़मो। टे मरहले खे असां चवंदासीं जज़ब थियणु। प्यारा ॿारो, चौथे हाँज़मे जे मरहले खे चवंदासीं इस्तेमालु थियणु ऐं पंजों हाँज़मे जो मरहलो आहे इख़राज। सभ खां पहिरियां असां पढ़ंदासीं त खाधो खाइणु छा आहे। खाधो खाइणु यानी इंजेशन। इंग्लिश में इनखे चवंदासीं इंजेशन, सिंधी में असां चवंदासीं खाधो खाइणु। चए थो खाधे खे वात में विझण खे खाधो खाइणु चइबो आहे। जॾहिं असां खाधे खे वात में विझूं, चाहे उहो खाधो मानी जो गिरा हुजे, फ्रूट हुजे, शरबत हुजे, का बि शइ हुजे, जेकॾहिं असां उनखे वात में विझूं त इन खाधे जे मरहले खे असां चवंदासीं इंजेशन। छा चवंदासीं? खाधो खाइणु या इंजेशन। प्यारा ॿारो, उनखां पोइ असां ॿियो मरहलो आहे हाँज़मो यानी डाइजेशन। खाधे खे नंढनि ज़रड़नि में तक़सीम करण खे हाँज़मो चइबो आहे। जॾहिं बि खाधे खे असां वात में विझण खां पोइ खाधे खे नंढनि ज़रड़नि में तक़सीम कंदासीं त इनखे असीं छा चवंदासीं? इन डाइजेशन। छा चवंदासीं? डाइजेशन। प्यारा ॿारो, उनखां पोइ टियों जेको मरहलो आहे उहो आहे जज़ब थियणु। हाणे जज़ब थियणु छा आहे? खाधे जा ज़रड़ा या जुज़ा हाँज़मे वारनि रस्तनि या पासनि मां गुज़री रत में शामिलु थी वञण खे जज़ब थियणु चइबो आहे। खाधे जा नंढा नंढा ज़रड़ा असां वात में विझंदा आहियूं, उते बि जज़ब थियणु शुरू थींदा आहिनि। असां मादे में बि जज़ब थियणु शुरू थींदा आहिनि, नंढी आंड्र में बि जज़ब थींदा आहिनि, वॾी आंड्र में बि जज़ब थींदा आहिनि। त हाणे खाधे जा ज़रड़ा या जुज़ा हाँज़मे वारे रस्तनि या पासनि मां गुज़री रत में शामिलु थी वञनि त अहिड़े खाधे जे मरहले खे छा चइबो आहे? जज़ब थियणु चइबो आहे। प्यारा ॿारो, उनखां पोइ चौथों मरहलो आहे इस्तेमालु थियणु। खाधे जो सेलनि जे अमलनि में कमु अचण खे इस्तेमालु थियणु चइबो आहे। जॾहिं बि खाधो सेल जे कमनि में इस्तेमालु थिए यानी सेल जे अंदरि दाख़िलु थी वञे, सेल उनखे पंहिंजी वाध वेझ जे लाइ या ॿियनि शयुनि जे कमकार जे लाइ इस्तेमालु करे त असां चवंदासीं उनखे इस्तेमालु करणु। छा करणु? इस्तेमालु करणु। प्यारा ॿारो, खाधो जॾहिं बि जिस्म जे अंदरि दाख़िलु थींदो आहे त मुख़्तलिफ़ सेल उन मां मुख़्तलिफ़ कम वठंदा आहिनि। इन करे जॾहिं खाधो तव्हांजो कंहिं बि सेल जे अंदरि इस्तेमालु थींदो त उन अमल खे असीं चवंदासीं इस्तेमालु थियणु। प्यारा ॿारो, 3 नंबर ते आहे असां वटि इख़राज। 5 नंबर ते आहे असां वटि इख़राज। इख़राज छा आहे? अणहज़म थियल खाधे जो बदन मां ॿाहिरि ख़ारिज थियण खे इख़राज चइबो आहे। जॾहिं बि खाधो सभिनी मरहलनि मां गुज़री वेंदो, हिन सभिनी मरहलनि मां गुज़री वेंदो त हाणे खाधे खे इंसानी जिस्म मां, जानदार जे जिस्म मां ॿाहिरि निकिरणो आहे। पर इहो जेको खाधो हूंदो इहो अणहज़म थियल खाधो हूंदो, उहो खाधो जंहिं मां असां बेशुमार शयूं जज़ब कयूं आहिनि। हाणे उहे शयूं जेके असांजे जिस्म जज़ब नथो करे सघे त अहिड़ियूं अणहज़म थियल जेके शयूं आहिनि उहो खाधे जो बदन मां ॿाहिरि ख़ारिज थी वेंदियूं। यानी इहो जेको खाधो आहे, जेको अणहज़म थियल खाधो आहे, उहो इंसानी जिस्म या कंहिं ॿिए जानदार जे जिस्म मां ॿाहिरि ख़ारिज थींदो। इन ॿाहिरि ख़ारिज थियल खाधे खे असीं छा चवंदासीं? इख़राज। छा चवंदासीं? इख़राज। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आया आहियूं त खाधे जा टोटल 5 मरहला आहिनि। हाँज़मे जा टोटल 5 मरहला आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरियों आहे खाधो खाइणु, 2 नंबर ते आहे हाँज़मो, 3 नंबर ते आहे जज़ब थियणु, 4 नंबर ते आहे इस्तेमालु थियणु ऐं 5 नंबर ते आहे इख़राज। प्यारा ॿारो, अॼु असां हाँज़मे जा 5 मरहला पढ़ी चुका आहियूं। सुभाणे असां वरी हिकिड़े नए टॉपिक ताईं अव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे उस्ताद عنايت लاشاري खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।